आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त असां गस्टा ज़िले शिकारपुर जी ऑफिस में मौजूद आहियूं, हाई स्कूल नंबर 1 शिकारपुर में। ऐं असां सां गॾु मौजूद आहिनि गस्टा तालुके शिकारपुर जा सदर साईं उस्ताद अब्दुल शकूर शुमरो साहब जिन। अचो त साण सां ॻाल्हि ॿोल्हियूं। साईं, सभ खां अॻु में इहो ॿुधायो त हीअ जेकी उस्ताद तनज़ीम जी ज़रूरत छो पेश आई गस्टा जी? उस्ताद तनज़ीम जी ज़रूरत इन जे करे आई त जेकॾहिं असांजो हीउ इदारो जेको तनज़ीम आहे उहा फ़िलाही तनज़ीम आहे। उस्तादनि जा जेके कमकारियूं वग़ैरह जेके आहिनि उहे उन जे करे जेको आहे असांजी पहिरियों तालीम आहे। असां पंहिंजे एजुकेशन खे जेको आहे त मिसाल असां एजुकेशन जे उस्तादनि जो जेको मसइला आहिनि, मिसाल करे टाइम स्केल जो थियो आहे असांजो, या के अहिड़ा मसइला जेके थियनि था उन में तनज़ीम जेको आहे उहा अची करे जेको आहे उन्हनि सां बांह ॿेली थिए थी। बाक़ी तालीम जे लाइ पहिरियों असांजो जेको इहो उसूल आहे त असां पहिरियों तालीम ते जेको आहे ध्यानु उस्तादनि खे ई चवंदा आहियूं त बाबा पहिरियों पंहिंजो तालीम खे जेको आहे ध्यानु ॾियो, पढ़ाई कयो, उन खां पोइ जेकॾहिं कोई मसइलो आहे उन जे लाइ असां तनज़ीम जेको आहे वेठा हूंदा आहियूं। अक्सर जेको आहे उस्ताद तनज़ीमुनि ते पेरेंट्स जे तरफ़ां शहरनि जे तरफ़ां इहो इल्ज़ाम लॻंदो रहियो आहे त इन तनज़ीमुनि जे करे तालीम जो ॿेड़ो बुड़ी वियो आहे, तालीम तबाह थी वई आहे। त अव्हां छा चवंदा? मां इन जे करे इहो अफ़सोस सां चवणो थो पए त नालो तनज़ीम जो आहे, पर असां इहो ई था चऊं त असां हिन वक़्तु जेको आहे पेरेंट्स जेको आहे कॾहिं बि स्कूल में न आया आहिनि पंहिंजे जेको आहे पंहिंजे औलाद जे लाइ त हीअ असांजा ॿार अचनि था नथा अचनि, पढ़नि था नथा पढ़नि, इहो हरू भरू जेको इल्ज़ाम उस्ताद जे मथां हयो वियो आहे। त मां ईअं ई चवंदुमि त उस्ताद जेको आहे उहो पढ़ाए थो, पेरेंट्स असां सां कोऑपरेशन नथा कनि। तव्हां तइलीमी इदारनि में ॾिसो त कॾहिं बि जेको आहे कंहिं बि जेको आहे छोकिरे जो जेको आहे वालिद या उनजो को संभालींदड़ जेको आहे जॾहिं एडमिशन वठण थो अचे तॾहिं बि उन सां गॾु नथा अचनि। उहो सर्टिफिकेट बि को उनजो जेको आहे पाड़े वारो खणी थो अचे या छोकिरो पाण थो खणी अचे। पर ईअं असां था चऊं त जेकॾहिं अहिड़ा पेरेंट्स हुजनि जेके हर महीने में अचनि, उनजी प्रोग्रेस ॾिसनि, पोइ ॾिसनि जेकॾहिं उस्ताद नथो पढ़ाए या उस्ताद जे तनज़ीम जेको आहे उन में इन्वॉल्व थिए थी त असां उनजा ॾोहदार आहियूं। अक्सर जेको आहे ॾिठो वियो आहे त जेके बि तनज़ीमी उहिदेदार हूंदा आहिनि, उस्ताद तनज़ीम जा उहिदेदार, उहे ड्यूटी न कंदा आहिनि। असां जेको आहे त हिन मीडिया जे थ्रू तव्हांखे चैलेंज था कयूं त असांजो हर उहिदेदार या कंहिं जेको आहे क्लास टीचर आहे इंग्लिश जो, को बायोलॉजी पढ़ाए थो, को केमिस्ट्री पढ़ाए थो। मां पाण हाई स्कूल नंबर 1 में तहलके जो सदर आहियां। मां पंहिंजो जेको आहे पहिरियों पंहिंजा पीरियड वठी करे उन खां पोइ जेको आहे त पंहिंजे तनज़ीम खे जेको आहे टाइम ॾींदो आहियां। हाणे बि मुंहिंजा रेगुलर पीरियड जेको आहे हर उस्ताद, असांजो ज़िले जो प्रेसिडेंट उनजो ॾिसंदो त रेगुलर पंहिंजो पीरियड वठंदो। मुंहिंजो जनरल सेक्रेटरी आहे तहलके जो क्लास टीचर आहे, काज़ी हबीबुल्लाह में पंहिंजे 9th जो क्लास टीचर आहे। त असां इहे हरू भरू जेको आहे त कंहिं इहे इल्ज़ाम तलाशी कंदा आहिनि त असांजो जेको आहे उहिदेदार न पढ़ाईंदो आहे। इहो सर तव्हां जेको आहे पर्सनली इहो ॿुधायो त तव्हां गस्टा में कॾहिं गस्टा जॉइन कई आहे, ऐं हिन वक़्तु तव्हां जेका तहलके जा प्रेसिडेंट आहियो त अॻ में बि तव्हां प्रेसिडेंट रहिया हो या? मां जॾहिं 1999 में जॾहिं अपॉइंटमेंट थियो हुयुसि उनखां पोइ असां हिन तनज़ीम में जेको आहे आया आहियूं, वर्कर थी बि हलिया आहियूं, मेंबर थी बि हलिया आहियूं। उनखां पोइ मां ज़िले में प्रेस सेक्रेटरी थी रहियो आहियां। उनखां पोइ हिन खां टेन्यूअर जेको अॻ में हुयो उहा बि जेको आहे इलेक्शन जे ज़रिए असांजी तहलके शिकारपुर जी इलेक्शन थी हुई, जंहिंमें मूंखे उस्तादनि जेको आहे वोट ॾेई करे कामयाबु कयो हुयो। मां एतिरा वोट खयां हुयुमि जो मुंहिंजो मुखालिफ़ जेको हुयो उहो 19 वोट खयां हुन। अच्छा, त इहो सर माना तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु त बायोमेट्रिक जे करे जेके कुझु उस्ताद आहिनि उहे मजबूर बि आहिनि ड्यूटी करण जे हवाले सां, मगर माज़ी में अव्हां पाण ॾिठो हूंदो त जेके बि माना तनज़ीमी उस्ताद अॻुवान हूंदा ड्यूटियूं ई न कंदा। सर मां 99 खां वठी आयो आहियां त सभई जेके बि साईं मौला बख़्श जहिड़ा जेके असांजा लीडर थी रहिया आहिनि उहे उन्हनि खे क्लास हूंदो हुयो। साईं नज़ीर अहमद हकड़ो साहिबु जेको आहे पाण उहो क्लास टीचर, उहो मुंहिंजो बि क्लास टीचर थी रहियो आहे। हाणे इहे पुराणा उहिदेदार जेके आहिनि त उहे बि जेको आहे पढ़ाईंदड़ आहिनि। इहो हरू भरू इल्ज़ाम आहे त को तनज़ीमी जेको आहे उहिदेदार नथो पढ़ाए। मां तव्हांखे हाणे बि थो ॿुधायां त असांजे ज़िले जा तव्हां लखी तहलके में वेंदो, साईं गुलशेर महर आहे, उहो पंहिंजे 9th जो क्लास टीचर आहे। साईं ग़ुलाम अकबर महर आहे, असांजा उहिदेदारनि तहलकनि जा उहिदेदार आहिनि जेके हिन वक़्तु जेको आहे। पर इहो हरू भरू हिकिड़ो इल्ज़ाम हयो वेंदो आहे त को जेको आहे त उहिदेदार नथो पढ़ाए। अच्छा, त इहो सर जेके उस्ताद अॻुवान आहिनि उहे ॿुधण में आयो आहे त ट्रेज़री ऑफिस में बि वञी उन्हनि खे तंग कनि था मुख़्तलिफ़ माना कमनि जे ज़रिए,
इवन जेको आहे ॿुधण में आयो त उन्हनि खे बोर्ड हणणो पियो त उहा हिते कोई बि उस्ताद माना जेके आहिनि हेॾे न अचनि कोई ॿिए कम सां या कोई अहिड़े क़िस्म जो को लॻो हुयो नोटिस बि इहो छा वाक़ियो हुयो? असली चकर इहो ई आहे त असां जेको आहे जेको ट्रेज़रीअ में वेंदा आहियूं या कंहिं जेको आहे डायरेक्टोरेट में असां इन जे लाइ जेकॾहिं कंहिं उस्ताद जो जाइज़ कमु आहे उनखे जेकॾहिं हीउ जेको आहे तंग कंदा त असां उन जे लाइ वेंदा आहियूं। त बाक़ी जेको आहे रूटीन में जेको कमु हलंदो आहे उहो जीअं ई थ्रू प्रॉपर चैनल वेंदो आहे उहो उते ई ट्रेज़री में हुजे चाहे डायरेक्टोरेट में हुजे चाहे DO ऑफिस में हुजे उहो थ्रू प्रॉपर चैनल जेको आहे वेंदो आहे। जेकॾहिं कंहिंखे का ग़लति जेको आहे कंहिंखे तंग कंदा जाइज़ कम जे लाइ तंग कंदा त उन जे लाइ असां पाण वेंदा आहियूं उन्हनि सां जेको आहे मुलाक़ात कंदा आहियूं उन्हनि सां मिलंदा आहियूं उन्हनि खे जेको आहे त अच्छा सर जीअं तव्हां ॿुधायो त तनज़ीम असां उस्तादनि जी फलाह बहबूद लाइ क़ाइमु कई आहे पर ॿुधण में त इहो अचे थो त अव्हां ख़ुदि ट्रेज़री में जेके उस्तादनि जा पंहिंजे उस्तादनि ऐं मेंबरनि जा मसइला हल कंदा आहियो त उन्हनि खां तव्हां पैसा वठंदा आहियो? कोई बि साबित करे त कंहिंखां असां पैसा वरिता आहिनि मां चैलेंज सां थो चवां त जेकॾहिं कोई चवे त हीअ असां खां पैसा वठी करे इहे एजेंट माफ़िया आहिनि जेके एजेंट माफ़िया जेके पैसा वठी करे परसेंटेज जे हिसाब सां ॾियनि था उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे। बाक़ी असां वटि जेकॾहिं कोई बि आयो आहे हिन वक़्त ताईं बि जेकॾहिं को उस्ताद हुजे को चवे त असां खां हिननि पैसा वठी करे असांजो कमु कयो आहे असां हुनजा जेकॾहिं असां पैसा वठी कमु कयूं आहे त असांखे ॿियो टियों जेको आहे टेन्यूअर असांखे उस्ताद वोट न कंदा असांखे उस्ताद जेको आहे न चाहे आहे। असां कॾहिं बि जेको आहे इहो कमु असां हिन जी मुखालफ़त कई आहे। असां पंहिंजे मेरिट ते कमु जेको आहे कंदा आहियूं जेको जाइज़ कमु हूंदो आहे उन जाइज़ कम जे लाइ असां पंहिंजो जेको ऑफिस में वेंदा आहियूं। माज़ी में जॾहिं बि गस्टा जूं चूंडियूं थींदियूं रहियूं आहिनि त हिकिड़ी वॾी गहमा गहमी हूंदी हिकिड़ो माहौल जुड़ियलु हूंदो उस्ताद पंहिंजी वर्क कंदा हुया पर हाणे जेको आहे कुझु टेनवर्स खां ॾिसण में अचे थो त बिल्कुलु बि इन क़िस्म जी काई बि मूवमेंट न हूंदी आहे बसि इलेक्शन त हूंदी न आहे सिलेक्शन हूंदी आहे ऐं उस्तादनि जी काई बि उन में इलेक्शन में इंट्रस्ट दिलचस्पी न हूंदी आहे इन जा छा सबब आहे? इलेक्शन जेकी आहे उहा असांजी ईअं ई हले थी पर पहिरियों जेकी हूंदी हुई त हर हिक जी जेकी आहे पंहिंजे ऑपोज़िट में हूंदा हाणे जेको कुझु कमु हले थो या असांजी जेकॾहिं कोई मुखालफ़त नथो करे या उस्ताद असांखे चाहे थो त असां उनजा कमु कयूं था। असां हाणे जेको आहे त उन्हनि जा बि मसइला हल कयूं था तालीमी इदारनि जा बि मसइला हल कयूं था। इन जे करे असांजी काई बि जेको आहे मुखालफ़त इलेक्शन थींदो आहे शेड्यूल निकिरंदो आहे उन शेड्यूल में जेको आहे जीअं हिन दफ़े असांजी इलेक्शन थी 3-4 यूनिटनि में जेको आहे इलेक्शन थी जेके बि दोस्त उन में खटी आया वेलकम कयोसीं उन्हनि खे। अच्छा ईअं बि त कुझु जेके ज़रिया चवनि था त अॻ में चूंकि जेके पोस्टिंग ऐं ट्रांसफर जा जेके पावर्स हूंदा या ॿियूं अपॉइंटमेंट जे हवाले सां बि DO के हूंदा हुया ऐं हाणे चूंकि आहिनि ई कोन अॻे उस्ताद जेको अॻुवाण जेके बि थींदा उहे कुझु दादागिरी करे पंहिंजा मसइला हल कराईंदा हाणे चूंकि उन्हनि कुझु आहे ई कोन हिते उन्हनि जी कुझु हले ई कोन थी इन जे करे उहे इलेक्शन में बि इंट्रस्ट नथा वठनि छा इहा हक़ीक़त? न अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे असांजी असुल खां वठी जेको आहे जेकॾहिं का DO के जेके पावर्स हुया या जेकॾहिं डायरेक्टर खे पावर्स हुया त उन में तनज़ीम जेको आहे त असां अॻे बि इन्वॉल्व न थिया आहियूं मेरिट जे हिसाब सां असां हलंदा आहियूं। हाणे बि जेकॾहिं जेके उनजी पॉलिसी गवर्नमेंट जी आहे उन ते अमल करणो पवंदो आहे को मसइलो कोन्हे। असांजो इंट्रस्ट जेकॾहिं तव्हां ॾिसो त तव्हां ॿियनि ज़िलनि में असां वटि पाण मोहबत आहे हिते असां पंहिंजे मोहबत में हलूं था तॾहिं जेको आहे तव्हां ॿिया ज़िला ॾिसो त इलेक्शन थींदी आहे बाक़ाइदे जीअं MNA MP जी इलेक्शन थींदी आहे उअं ई साॻी असांजी थींदी आहे पर हिते असां वटि माहौल जेको आहे त असांजो गर्मा गर्मी इन जे करे न आहे जो कंहिंजो बि मसइलो रहियल न आहे। जी गस्टा जेका उस्तादनि जी त सिर्फ़ु फलाह बहबूद लाइ या स्टूडेंट जी बि तालीम जी प्रोग्रेस जे लाइ कुझु कमु करे थी? स्टूडेंट जे लाइ फलाह बहबूद जे लाइ बि कमु कयूं था। मां तव्हांखे अॻु में ई चयो त असां पंहिंजे स्कूलनि में उहे जेके उहिदेदार आहिनि हर ॻाल्हि ते नज़र रखंदा आहिनि। फर्नीचर कोन्हे फर्नीचर जी पूराई कंदा आहियूं काथो न काथो वठी करे पर इहो आहे त पहिरियों तालीम ते असां जेको आहे स्टूडेंट ते जेको आहे जेकॾहिं काई चीज़ खुटल आहे त असां उते वठी ॾियण जी जेको आहे कोशिशि वधि में वधि कंदा आहियूं। जिते उस्ताद खुटल आहिनि त उते बि असां जेको आहे उस्तादनि खे मोटिवेट करे उते असां उस्तादनि खे पहुचायूं था। तव्हां गस्टा जे थ्रू इहो ॿुधायो त हिते जेको तालको शिकारपुर आहे उते कोई स्कूल बंदि बि आहे या आहिनि त केतिरा आहिनि? तव्हां ज़रूरु स्कूलनि जे हवाले सां ई कमु कयो था स्टूडेंट्स जे हवाले सां उस्तादनि जे हवाले सां त का कैलकुलेशन को तव्हां वटि रिकॉर्ड हूंदो? अल्लाह जी महिरबानीअ सां तहलके शिकारपुर में कोई बि बंदि स्कूल कोन्हे। अञा असां वटि स्टाफ खुटल आहे त हिन वक़्तु जेको आहे असां वटि हेठियों स्टाफ जेको पटे वाला चौकीदार जेके आहिनि स्वीपर हिन वक़्तु असांजे कंहिं बि स्कूलनि में कोन्हनि। रिटायरमेंट थी आहे अपॉइंटमेंट कोन्हे JST जी अपॉइंटमेंट न थी आहे उहे असांजे वटि वेकन पोस्टियूं आहिनि पर पोइ बि असांजे अल्लाह जी महिरबानीअ सां तहलको शिकारपुर में हिकिड़ो सिंगल बि जेको आहे असांजो स्कूल बंदि न आहे उहे पंहिंजे जेको आहे उन में हलनि था। बाक़ी स्टाफ खुटल आहे किथे किथे
त उहा पूराई करे जेको आहे त उते उस्ताद पंहिंजी महिनत करे थो सॼो ॾींहुं। अच्छा, माज़ी में जेको DO हूंदा, DOs या SDOs इहे विज़िट्स कंदा स्कूलनि जी, ऐं हिन वक़्तु बिल्कुलु बि उहे काई विज़िट्स उन्हनि जूं नज़र न ईंदियूं आहिनि, मूवमेंट्स काई बि नज़र न ईंदी आहे, उहे ऑफिसुनि ताईं महदूद हूंदा आहिनि, इन्हनि जी छा वजह? मां त ईअं चवंदो आहियां त सुबुह सां जॾहिं ईंदो आहे DO साहिबु ईंदो आहे त सुबुह सां विज़िटियूं करे 4-5 स्कूल विज़िट करे, हाणे त मंथली रिपोर्ट थी वञे, माना डेली रिपोर्ट कढी करे जेको आहे मोकिलीनि था उस्ताद जेको आहे DO TO इहे अची करे विज़िट स्कूल कनि था। अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, जेको सॼो ॾींहुं मंझंदि खां पोइ जेको आहे ऑफिस वर्क थो थिए। हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो जेॾी महिल बि ऑफिस में वेंदो तव्हांखे जेको आहे त विज़िट ते जेको आहे नज़र ईंदो, DO साहिबु हुजे या TO साहिबु हुजनि या AEO साहिबु हुजनि, इहे जेके आहिनि विज़िटनि ते जेको आहे त पंहिंजो वञनि था, मंझंदि खां पोइ अची ऑफिस वर्क कनि था। हा, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे लाइ पंहिंजो कीमती टाइम इनायत कयो असांखे। मेहरबानी सर। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।